بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على محمد وآله. اللهم صل وسلم وبارك وأنعم على حبيبنا محمد وعلى آله وصحبه وسلم. أما بعد، أجوك قاعدة جكوه لا ضرر ولا ضرار. ने जो मक़सद आहे त इस्लाम में कंहिंखे बि नुक़सान न ॾियणो, न केरु असां ते नुक़सान करे, न असीं कंहिंखे नुक़सान कयूं, न उन में सोचूं त असीं कंहिंखे नुक़सान कयूं। इहो आहे हिकिड़ो क़ाइदो, छो जो इन जे हेठां हज़ार हदीसूं अचनि थियूं त हीअ बि जाइज़ न आहे, हीअ बि न आहे करिणो। छो न आहे करिणो? छो जो दरर हूंदो या इदरार हूंदो, इन मां हिकिड़ी शइ ज़रूरी हूंदी। त हाणे इन जो थोरो तफ़सील करे ॿुधाइजो त इन जो माना है तानी अलक़ाइदा हामा तानी अदम जवाज़ इल्हाक़ दरर बिलग़ैर। पहिरियां ॿिए खे कहिड़े बि वजह सां नुक़सान न आहे ॾियणो। ॿिए जो मक़सदु उन में मुस्लमान बि अचे थो, ग़ैर मुस्लमान बि अची वियो। ॿिए खे नुक़सान न आहे ॾियणो बिल्कुलु। यानी मिसाल हिकिड़ो, असीं का शइ विकिणूं था, गाॾी था विकिणूं या कहिड़ी बि शइ, त हुनखे असांजी गाॾी में को ऐब हूंदो, का शइ हुजे, नुक्स हुजे, त हुनखे ॿुधाइणो हूंदो भाई हिन में हीअ ऐब आहे, हीअ ऐब आहे। छो हुन ख़बर पए, छो जो पोइ हुनखे नुक़सान न पए त पोइ तोखे यानी पिटींदो, तोखे यानी बददुआ ॾींदो। तंहिंजे करे उनखे पहिरियां इहो ॿुधाइणो आहे त भाई हिन में हीअ ऐब आहे। इन जो इहो मक़सदु आहे त उनखे मुबाशरा यानी सिधो सो नुक़सानु ओॾीमहिल जो बि ऐं उन में ॿियो बि शामिलु थो थिए जेको पोइ हुनखे नुक़सानु पए। मिसाल तो हिकिड़ो को घरु खपाएसि या प्लाट खपाएसि, उन प्लाट में बारिश जे टाइम में ॿुॾी थो वञे या हुते यानी पाणी बीही थो वञे, पोइ हींअर त कोन हूंदी, हाड़ हूंदो, भला बारिशुनि जे टाइम में ईंदो, पर उनखे ॿुधाइणो आहे अॻे ई। पोइ हिनखे नुक़सानु पवंदो त पोइ उहो वरी बि उहो उन मुतदर्रिर थींदो, यानी उनखे नुक़सानु पवंदो। तंहिंजे करे इन खे पोइ हींअर ई अॻे ॿुधाइणो त भाई हीअ शइ हीअ आहे, हीअ हिन में ऐब आहे, असांखे पोइ न ॿुधाइजांइ, पोइ न चइजांइ, छो जो असां तोखे अॻे ॿुधाए था छॾियूं। मिसाल हिकिड़ो मां तूं पंहिंजे घर में हिकिड़ी मिसाल दीवार थो ॾी, ने दीवार ॼण में पाड़े वारो जेको आहे उनखे सिज थो यानी बंदि थो करे छॾी, उन सिज कोन ईंदो या हवा कोन ईंदी, इहो दरर आहे, इहो दरर आहे। इहो हुनखे नुक़सानु न आहे ॾियणो कहिड़े बि तरीक़े सां। ऐं इदरार वरी छा आहे, इहो दरर। बाक़ी जेके इदरार जेको आहे उहो कहिड़ो आहे, त मिसाल त कहिड़ो मिसाल ॾियूं, अॻे हिकिड़े माण्हू तोखे हिकिड़ो नुक़सानु पहुचायो कहिड़े बि तरीक़े सां, त हाणे उन जो इलाजु त असीं उनखे नुक़सानु पहुचायूं न, इहो आहे अतसामुह वसफ़ह, माफ़ु करणु ऐं हुनखे अलाह जे ख़ातिर माफ़ु करे छॾे। त इहो हिकिड़ो आहे ला दरर वला इदरार। हाणे इन में तमामु घणियूं शयूं वेठा अची थियूं वञनि, पर इंसान जे दुनिया में हलंदो त कहिड़े बि विकिरे में, वठण में, पैसनि ॾियण में वठण में नुक़सानु पियो। मिसाल के पैसा तोखे ॾींदा खुलिया न, त फाटल जेके थोरा हूंदा उन्हनि जे विच में अंदरि ॾेई छॾींदा, न हुनखे ईअं न आहे ॼणो, पहिरियां ॾेखारीसि भाई हीअ हल वठंदे या न, जे वठे थो त ठीकु आहे, जे न त न। ऐं मिसाल हिकिड़े माण्हू खां तूं ॾेती करी थो, पोइ जंहिंमहिल वञे थो त वरी उन पोयां चई थो यार हीअ बेवकूफ़ आहे, मां हिन खां ॾिस कीअं सस्ती शइ वठीसि। हाणे इहो दरार आहे, इन खे नुक़सानु थो पहुचाई ॿियनि जे अॻियां। ईअं हर शइ में, पंहिंजे घर में, पंहिंजे ॿारनि सां, पंहिंजे घरवारी सां, पंहिंजे भाइरनि सां, पाड़े वारनि सां, पाड़े वारनि खे जेके भरिसां रहंदा उन्हनि खे हिकिड़ो परेशान करण, जा को माण्हू खणी क़ुर पढ़े पर वॾे आवाज़ सां उन्हनि खे नुक़सानु पहुचाइणु, उहो उन्हनि खे निंड न करणु अचे, त इहो सभु शइ जेकी आहे न, इहा ग़लति आहे। तूं पंहिंजे घर में अहिड़ी का छटरी हणी जो पंहिंजे पाड़े वारे खे सिज न अचे या उहा हवा न अचे, इहो बि नुक़सानु आहे हुनखे, इहो जाइज़ न आहे इन क़ाइदा शरईअ में। मिसाल तूं हिकिड़ो पंहिंजे घर जो किचिरो खणी हुन दर जे अॻियां थो रखी, पाड़े वारनि जे अॻियां थो रखी, हुनखे तकलीफ़ ॾियणु, इहो जाइज़ न आहे शरअ में। इन में ला दरर वला दिरार। ऐं केरु तोखे गारियूं ॾिए थो त उनखे तूं छिके तूं बि ॿ गारियूं ॾेई छॾी, इहो दरार आहे, ला यजूज़। इहो बि शरअ में इन क़ाइदे जे हेठां इहो बि जाइज़ न आहे। इन जो तमामु
यानी वाक़िया घणा था अचनि। माण्हू हिकिड़ो जे कोशिशि कंदो त हर शइ में ॾिसंदो त इहा क़ाइदो अची अचूं, ला दरर वला दिरार, ऐं इन्हनि जे विच में महबत ऐं रहमत ऐं माफ़ करणु माण्हुनि खे, उहा शइ इंसान कोशिशि करे ऐं पैदा करे। इंशा अलाह अलाह कंदो त हर मुस्लमाननि खे ऐं सम्झ ॾिए असांखे तव्हांखे, ऐं इहो क़ाइदो बि इंशा अलाह सवलो आहे, यादि बि करे छॾींदासीं ऐं इंशा अलाह इन मां फ़ाइदो बि वठंदासीं। अलाह आलम।